हाणे जल्दी साईं इमदाद चांडियो साहब खे चवंदुसि त डॉक्टर इमदाद चांडियो अचे ऐं किताब ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। दोस्तों, वक़्तु तमामु थोरो आहे ऐं सची ॻाल्हि इहा आहे त मूंखे डॉक्टर ईश्वर हुकुम कयो त साईं तोखे ज़रूरु हिन ते ॻाल्हाइणो आहे। किताब मूंखे ॾिनई पर एतिरो टाइम मूंखे न मिलियो आहे जो मां पूरो हिन खे पढ़ी सघां। सो हिकिड़ो त मुंहिंजी इहा जेका आहे इनएबिलिटी आहे पहिरीं जेका मां तव्हांजे अॻियां रखां थो। पर मां मुबारकबाद ॾियां थो जेको किताब जेसि ताईं मूं पढ़ियो आहे ऐं ॾिठो आहे, मुशाहिदो कयो आहे त हिकिड़ो सिंधी ॿोलीअ में ऐं सियासी नज़रियनि जे बारे में ऐं सियासत जे बारे में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉम्प्रीहेंसिव हिकिड़े हंधि हिकिड़ो ईअं चइजे त कमु ऐं पोरियो कयल आहे त उनखे मां दोस्त खे मुबारकबाद ॾियां थो। वॾी महिनत कई अथसि ऐं वॾी ज़ाहिरी ॻाल्हि आहे त एॾी जेका तख़लीक़ आहे सा जाखोड़ सां वॾी महिनत घुरे थी, कंसिस्टेंसी घुरे थी ऐं खेसि मुबारक हुजे त अहिड़ो बहितरीनु किताबु जेको आहे हुन ॾिनो आहे। इहो ॿिनि माण्हुनि जे लाइ वधीक कराइतो थींदो। हिकिड़ो त सियासी कारकुन जेके बि आहिनि, छो त सियासत करण जे लाइ सियासी इल्म जी ॼाण ज़रूरी आहे, बुनियादी अहमियत थी रखे। असां सियासी कारकुन जेकॾहिं ॼाण हासिलु न कंदासीं सियासत जी ऐं उन जे बारे में नावाक़ुफ़ हूंदासीं त असां सियासी तौर ते जेको कमु कंदासीं उहो असां हिकिड़ो भरपूर पंहिंजे शऊर ऐं फ़िक्र सां मुसलह थी न कंदासीं। नतीजे में पोइ असां वटि आम तौर ते इहो ई चयो वेंदो आहे त उहा सियासी जेके कारकुन आहिनि पढ़नि ई कोन था। त हिकिड़ो त सुठो कमु इहो थियो आहे सियासी कारकुननि जे लाइ हिकिड़ो बुनियादी किताबु असां वटि मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु मां सम्झंदुसि त जेके असांजा शागिर्द आहिनि पॉलिटिकल साइंस जा, इंटरनेशनल रिलेशन्स जा ऐं तारीख़ जा बि, त उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो रेफरेंस बुक तौरु इब्तिदाई जेको आहे इंट्रोडक्टरी नौइयत जो जेको आहे हिकिड़ो सुठो किताबु साबित थी सघे थो ऐं उन्हनि खे मदद मिलंदी। छो त मां बि पढ़ायो आहे इंटरनेशनल रिलेशन्स या पॉलिटिकल साइंस, त सिंधी में असां वटि अहिड़ा किताब जेके सभिनी नज़रियनि जे बारे में कुझु ॿुधाईंदा हुजनि उन्हनि जी खोट ज़रूरु आहे सिंधी ॿोली में। अंग्रेज़ी में त घणेई किताब आहिनि। अॼु तमामु सुठो जेको हिन किताब जे बारे में मुंहिंजो मुख़्तसिर जेतिरो मूं पढ़ियो आहे उन हिसाब सां मां इहो ज़रूरु चवंदुसि त हिकिड़ो त जेको राइटर आहे उन जा ख़्याल जेके आहिनि से मौज़ू खे ॾाढो मतिलबु उन खे ईअं चइजे त हर जेको बि मौज़ू खणे थो न त उन में पंहिंजे आइडियाज़ खे तमामु घणो उन में शामिलु कयो अथसि। त इन्ही खां थोरो जेकॾहिं परहेज़ थी सघे हा त बहितर हो। मुंहिंजी हिकिड़ी इहा जेका ऑब्ज़र्वेशन आहे त जेकॾहिं कंहिं असां टॉपिक खे सम्झाइणु चाहियूं था या उनखे डिस्क्राइब करणु चाहियूं था त उन जी डिस्क्रिप्शन थोरी तफ़सीली हुजणु खपे। उन खां पोइ असां पंहिंजा जेके व्यूज़ ॾियूं त उहे थोरो अलॻि थलॻि हुजनि त बहितर आहे। पर हिन में थोरो हिकिड़ो जेको लेखक आहे उन पंहिंजे ख़्यालनि खे लिकायो न आहे कंहिं बि मौज़ू ते। उहो हिकिड़े पंहिंजे मार्क्सिस्ट लेनिनिस्ट या जेको बि उनजो आउटलुक आहे उहो उनखे बयानु कयो आहे मौज़ू सां गॾोगॾु। त इन सां थोरो मतिलबु थोरो जेका पढ़ण में या कॉम्प्रीहेंशन में सम्झण में थोरी हिकिड़ी ॾुखियाई थिए थी। इन्ही खे थोरो चेक करण जी ज़रूरत आहे। का वॾी पंहिंजी जाइ ते ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुन हिकिड़ो वॾो टास्क खयो आहे किताब जो ऐं हुन लिखियो आहे त मुंहिंजे ख़्याल में हुन जी जेको स्कीम आहे उन में इहा ई हुन इब्तिदा इन खां कई आहे आम पंहिंजे ख़्यालनि खां त सियासत छो थी कजे, कीअं थी कजे, छो पॉलिटिक्स जेका आहे ज़रूरी आहे ऐं जेके उन जे ख़िलाफ़ु जेको कमु थिए थो जेके हुक्मरान तबका कनि था
आम नौजवाननि खे या माण्हुनि खे गैर सियासी बनाइण जी कोशिशि कनि था, इन खे हुन जेको आहे पंहिंजो इब्तिदाई मौज़ू बनायो आहे। पर अॻिते हली महसूसु थिए थो मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके वरी जीअं सियासत जो जेको प्रैक्टिस आहे, सियासत जो जी प्रैक्टिस ऐं सियासत जो इल्मु, तो इहे थोरियूं अलॻि शयूं आहिनि। इन्हनि खे थोरो मुंहिंजे ख़्याल में त हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हेॾो जेको किताबु आहे उन में हुन काफ़ी हद ताईं पंहिंजे नुक़्ते नज़र खां, मां चवंदुसि त हुन पंहिंजे नुक़्ते नज़र खां इन सियासत खां अलावा जेके आइडियोलॉजीज़ ते बि हुन जेको लिखियो आहे, उन में हुन पंहिंजे नुक़्ते नज़र खे इन सां माना डिस्क्राइब कंदो आयो आहे। त मां सम्झां थो तमामु हिकिड़ी हुनजी बहितरीनु कोशिशि आहे। पर उन सां हिकिड़ी ॿी शइ जेका आहे, जेका हिते बि बहस असां ॾाढो सुठो फ़िक्र अंगेज़ बहस थियो आहे, ऐं ख़ासि करे मार्क्सिज़म जे नज़रिए ते, आइडियोलॉजी ते, जेके मुख़्तलिफ़ शयूं हिंदुस्तानी मुआशिरे जे बारे में मार्क्स जा ख़्याल ऐं उन ते जेको मसरूर शाह साहबु ॻाल्हायो आहे, त ॾाढी मतिलबु थाट प्रोवोकिंग ॻाल्हियूं आहिनि। ऐं डॉक्टर पारस बि जेके ॻाल्हियूं रखियूं आहिनि, त उन में हिकिड़ी ॻाल्हि त आख़िर दुनिया में इहे सभु कुझु जेके फेल्यूअर्स थिया आहिनि ऐं इनक़लाब जे थ्योरी ऐं प्रैक्टिस ॿिन्ही खे जेके चैलेंजिस आया आहिनि, ऐं अॼु जी दुनिया जेका हिन वक़्तु जेका दुनिया जंहिं सतह ते बीठी आहे, ऐं उन में जेको जमहूरी मुआशिरो ऐं जमहूरियत जी जेका हिकिड़ी वर्ल्ड वाइड हिकिड़ी घुर्ज ऐं ईअं स्प्रेड ऑफ डेमोक्रेसी दुनिया में जेका वधी आहे, आख़िर इन्ही खे ऐं हुन जेके असांजा जेके पंहिंजा हिकिड़ो पैटर्न ऑफ थिंकिंग आहे असांजो रेवोल्यूशन जे बारे में जेको सोचूं था, इन खे असां कीअं था ॾिसूं अॼु जे जदीद चैलेंजिस खे। त इन पासे हिकिड़ी मां इहा सजेस्ट कंदुसि, छो त हिन किताब जो में जेके बि नवां नज़रिया आहिनि, लाड़ा आहिनि, उन खे बि पंहिंजो जॻह ॾिनी आहे। माहौलियात खां वेंदे जेको फेमिनिस्ट मूवमेंट्स आहिनि, जेके रीसेंट तहरीकूं आहिनि, पर उन सां गॾोगॾु जेके इहे हिकिड़ो जेको कोलैप्स आहे, सोवियत यूनियन जो कोलैप्स आहे, या इहे जेके आइडियोलॉजी जो ओवरऑल मार्क्सिज्म लेनिनिज़म जो छा को बहरान कोन्हे आइडियोलॉजी जो छा, छाकाणि त इनखे असां हिकिड़े मज़हबी जेकॾहिं या अक़ीदे जे नज़र सां ॾिसंदासीं पोइ त असांखे इहा ॻाल्हि न करणु खपे। पर जेकॾहिं उन मां असां निकिरणु चाहियूं था त इन्हनि शयुनि ते बि हिकिड़ी जेका आहे सा बहस मुबाहिसे जी गुंजाइश आहे ऐं थियणु घुरिजे। वधीक हिन किताब ते जेको आहे सो जीअं ई मां मतिलबु पूरो कंदुसि त पोइ पंहिंजो नुक़्ते नज़र ॾेई सघंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े रिसर्चर तौरु किताब खे ॾिसणु इहो वॾी हिकिड़ी ज़िमेदारी आहे ऐं ॾुखियो कमु बि आहे। त इन जे करे हाणे मां इहो नथो दावा कयां त मां रिसर्चर तौरु ॾिसंदुसि, पर हिकिड़े सियासी कारकुन तौरु ऐं हिकिड़े जीअं एक्टिविस्ट में ऐं कारकुन में मूंखे फ़र्क़ु कोन थो नज़र अचे त हिकिड़ो माण्हू जेको सियासत में दिलचस्पी रखे थो ऐं रहियो आहे सियासत में, हुन हवाले सां मां हिन ते पंहिंजी राय ज़रूरु ॾींदुसि कंहिं न कंहिं शिकिल में। ऐं महिरबानी तव्हां दोस्तनि जी। थैंक यू वेरी मच।